दुनिया जो चरखो ख़ुदा जे हथ में आहे। दुनिया जे उन चरखे खे चोरींदड़ हथ मज़दूर जा आहिनि। ज़मीन ते कमु करणु, अन्न उपाइणु, सिरनि जे बटन ते कमु करे सिरूं पचाइणु, खंड जे कारखाननि ते कमु करे अछी खंडु ठाहिणु, कपिड़े जी मिलनि में कमु करे उम्दो कपिड़ो ठाहिणु, रोड, रस्ता, पुलियूं, बिल्डिंगूं, सुरंगूं, मतिलबु त मज़दूर जा हथ ई आहिनि जिन हिन दुनिया खे शाद व आबाद रखियो आहे। लेकिन बदिले में मज़दूर खे छा थो मिले? अणपूरो उजरो, बुख, बदहाली, लाचारी। अॼु उन इंसान जो ज़िक्र कंदासीं जंहिं दुनिया जे अॻियां सरमाएदार ऐं जागीरदार जे कुदनि करतूतनि, वेसाघातियनि मज़दूर जा हक़ गज़ब करण खे वाइखो कयो ऐं साबित कयो त तबक़ाती निज़ाम में मज़दूर पोरित घाणे में पीड़जंदो रहे थो। कार्ल मार्क्स जर्मनी में पैदा थियो। स्कूल में दाख़िल थियो त हुन किताब पढ़णु शुरू कया। अॻियां हली अख़बारनि में मज़मून लिखणु लॻो। पर जीअं त इहे मज़मून पोरित जे हक़ में हुआ, उन करे हिन खे जर्मनी मां बेदख़ल थियणो पियो। संस बाक़ी ज़िंदगी मज़दूरनि जे हक़नि लाइ विढ़ंदे गुज़री। दास कैपिटल जहिड़ो शोराए आफ़ाक़ किताब तख़लीक़ कंदड़ कार्ल मार्क्स पूरी ज़िंदगी महकूमियत ऐं ग़ुरबत में गुज़ारी, जिते संस घरवारी जीनीअ संस मुकमल साथ ॾिनो। खेसि एतिरी त आज़ादी ॾिनी जो ब्रिटिश म्यूज़ियम लंडन में ॾींहीं राति वेही हिन दास कैपिटल किताब ते कमु कयो ऐं उन जा अटकल 10 जुल्द मुकमल कया। कम्यूनिज़म निज़ाम जे बानी दास कैपिटल किताब जे लेखक जी ज़िंदगी ते नज़र विझंदासीं त ॾंदे आङिरियूं अची वेंदियूं त हिकु इंसान एतिरी दरबदरी ऐं ग़ुरबत हूंदे इहो अज़ीम कारनामो कीअं सरअंजाम ॾिनो। जी हा दोस्तो, हिन सॼी तारीख़ी हक़ीक़त मां अगरि कार्ल मार्क्स जी घरवारी जीनीअ खे धार कजे त वॾी तारीख़ी नाइंसाफ़ी थींदी। इहा संस ज़ाल जीनीअ जी वफ़ादारी ऐं मुहबत हुई जंहिं कार्ल मार्क्स खे हिमत, हौसलो ॾियारियो ऐं एतिरी आज़ादी मुहैया कई जो हू दास कैपिटल जहिड़ो किताब तख़लीक़ करे सघियो। अगरि जीनी मार्क्स सां हिकु आम औरत वारो वर्ताव करे हा त हू इहो अज़ीम कमु कॾहिं बि न करे सघे हा। जॾहिं जीनी गुज़ारे वई त मार्क्स जी ज़िंदगी हिकदमि ऊंधा थी वई। हिन खां सभु कुझु विसरी वियो। हू एतिरे क़दुरु विॻाणप ऐं अकेलाई जो शिकार थियो जो संस दिमाग़ कमु करणु छॾे ॾिनो। बसि संस घरवारी जीनी जी यादि खां सवाइ खेसि कुझु बि यादि न रहियो। दुनिया जे अॻियां कम्यूनिज़म निज़ाम आणींदड़ ऐं दुनिया खे दास कैपिटल जहिड़ो किताब अर्पींदड़, पहाड़नि जहिड़ी सोच रखंदड़ हीअ अज़ीम इंसान भॼी भुरी ज़रा ज़रा थी विकिरी वियो। मार्क्स खे जीनी जी जुदाई एतिरे क़दुरु त पुर्ज़ा करे छॾियो जो हू जीनी जी वफ़ात खां पोइ वधीक हिकु अख़र बि लिखी न सघियो। बसि वैरान घर में कुर्सी ते वेही जीन खे यादि कंदो रहंदो हुयो ऐं उन ई हालत में कुर्सी ते वेठे वेठे जीनी खे यादि कंदे कंदे संस दम परवाज़ थी वियो। हिन अज़ीम इंसान जी क़ब्र ते कुतबो लिखियलु आहे त दुनिया जा मज़दूरो